أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وأنزلنا إليك الكتاب بالحق مصدقا لما بين يديه وليحكم أهل الإنجيل بما أنزل الله فيه ومن لم يحكم بما أنزل الله فأولئك هم الفاسقون. وأنزلنا إليك الكتاب بالحق مصدقا لما بين يديه من الكتاب ومهيمنا عليه فاحكم بينهم بما أنزل الله ولا تتبع أهواءهم عما جاءك من الحق لكل جعلنا منكم شرعة ومنهاجا ولو شاء الله لجعلكم أمة واحدة ولكن ليبلوكم فيما آتاكم فاستبقوا الخيرات إلى الله مرجعكم جميعا فينبئكم بما كنتم فيه تختلفون. صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व ताला जा तमाम असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तमाम असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई. गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व ताला यहूदियुनि जे किरियल हरकतुनि खे बयानु फरमायो हो जेके उन्हनि जूं हरकतूं शरारतूं तौरात जे आयतुनि खे रद्दो बदल करण में लॻल हूं ऐं उन सां गॾोगॾु हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे ताबेदारी करण खां हसद जे करे दुनिया जे लालचुनि जे करे भॻल हा. अल्लाह तबारक व ताला उन्हनि जे इन्हनि ख़बासतुनि ऐं हरकतुनि खे बयानु फरमायो. पोइ अॼोकिन आयतुनि में नसरानियुनि जे साॻे ई क़िस्म जे हरकतुनि खे वरी बयानु फरमायो वियो आहे. हिकिड़ी ॻाल्हि ज़हन जे अंदरि रखो त यहूदी कंहिंखे चइबो आहे? यहूदी उन्हनि खे चइबो आहे जेके हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खां वठी ईसा अलैहिस्सलाम ताईं जेसि ताईं तौरात हिन सरज़मीन जे मथां आसमानी किताब हो ऐं उन तौरात जे अल्लाह ताला जे किताब जे मथां अमल करण वारा पैगंबर बनी इसराइल में केतिरा ई आया, केतिरनि खे ई आसमानी किताब न हुयो बल्कि हिकिड़ो ई तौरात हो जेके उन ते अमल कंदा विया. पोइ सभु जो सभु जेके माण्हू मूसा अलैहिस्सलाम खां वठी ईसा अलैहिस्सलाम ताईं जेके तौरात जा पोइ लॻा उन्हनि सभिनी खे यहूदी चइबो आहे. वरी ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह तबारक व ताला पैगंबर बनायो, इंजील उन जे मथां आसमानी किताब नाज़िल फरमायो. पोइ इंजील जा जेके पोइ लॻा ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे उम्मत में जेके शुमार थिया इहे यको हलंदे हलंदे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन ताईं इहो 600 साल जो ज़मानो गुज़रियो आहे, 6 सदियूं. इन ज़माने जे माण्हुनि खे वरी नसरानी चइबो आहे, ॿियनि लफ़्ज़नि में ईसाई बि. त अॼोकिन आयतुनि जे अंदरि अल्लाह तबारक व ताला इन नसरानियुनि जे साॻियुनि हरकतुनि खे बयानु कयो आहे. इन्हनि जूं हरकतूं कहिड़ियूं हूं त इन्हनि बि इंजील खे तब्दील करे छॾियो ऐं इन विच में आसमानी किताब जे नाज़िल थियण जी ज़रूरत छो पवंदी, छो महसूस थींदी? जेसि ताईं पहिरियों किताब आसमान जो अल्लाह तबारक व ताला जी तरफ़ खां नाज़िल थियल आहे, ज़मीन ते जेसि ताईं उहो किताब महफ़ूज़ हूंदो, जेसि ताईं उन में माण्हू कंहिं बि क़िस्म जी रद्दो बदल न कंदा हुआ, आयतुनि में मटा सटा या आयतुनि खे छुपाए करे या आयतुनि में तब्दीली हथ जी करे जेसि ताईं उन में खोट न कंदा तेसि ताईं किताब साॻियो ई रहंदो.
हिकिड़ो पैगंबर आयो त बि हुन जे लाइ साॻियो किताब, ॿियो आयो त बि साॻियो किताब, टियों आयो त बि साॻियो किताब, 100 पैगंबर अची वञनि, किताब साॻियो ई आहे, असुल शक्ल में आहे, पैगंबर साॻियो ई ईंदो, शरीयत साॻी हूंदी, अहकाम साॻा ई हूंदा, माण्हुनि जे लाइ अॻुवाण तब्दील थींदो ईंदो, पैगंबर सॻोरो तब्दील थींदो ईंदो। पर जॾहिं माण्हुनि में एॾी बेहयाई अची वई जो अल्लाह ताला जे आसमानी किताब खे हुननि मटाए छॾियो, आयतुनि खे खुटाए छॾियऊं, हथ जूं वधाए छॾियऊं, मट सट करे छॾियऊं, लफ़्ज़ अॻिते पोइते करे छॾियऊं, छुपाए लिकाए खोटाए थोरो करे छॾियऊं, तब्दील जॾहिं थी वियो, हाणे नए नसुल खे जेको नओं नसुल पैदा थिए पियो, नौजवान जेके पंहिंजे जवानीअ खां ज़िंदगीअ में दाख़िल थियनि पिया, उन्हनि माण्हुनि जे लाइ असुल किताब तौरात जो असुल शक्ल में न हो, त ज़रूरत महसूस थी त अल्लाह तबारक व तआला मथां इंजील नाज़िल फरमायो। यानी खुलासो ही निकितो त जेसीं ताईं पहिरियों किताब पंहिंजे असुल शक्ल में मौजूद हूंदो हो, तेसि ताईं ॿिए किताब जी ज़रूरत न हुई। जॾहिं असुल किताब माण्हुनि मटायो, तब्दील कयो, हाणे नई सिर वरी उहा साॻी तालीम बि ऐं कुझु वधीक बि मालूमात उन किताब नए में आणे करे ॾियण जी ज़रूरत महसूस थी। तॾहिं अल्लाह तबारक व तआला ईसा अलैहिस्सलाम खे पंहिंजे इंतिहाई पंहिंजे कुदरत वारे कारनामे सां बिना पीउ जे सिर्फ़ माउ जे पेट मां पैदा करे उनखे पैगंबर बनाए, उन जे मथां इंजील किताब नाज़िल फरमाए, वरी अल्लाह तबारक व तआला उनखे पंहिंजे हयातीअ में 30-35 सालनि जी उमिरि में अल्लाह ताला वरी आसमान ते खणाए करे अञा हिकिड़ो ॿियो कारनामो दुनिया खे ॾिनो, त उन वक़्तु जेको इंजील नाज़िल थियल हो ऐं इंजील जा जेके पोइलॻ पैरोकार माण्हू हुआ उनखे नसरानी चयो वियो। हाणे इहे बि हिन किताब इंजील जे मथां हलंदा आया, अॼु ताईं हिन दुनिया में तौरात बि आहे, इंजील किताब बि मौजूदु आहे, पंहिंजे असुल शक्ल में न, मटियल आहिनि, तब्दील थियल आहिनि। कंहिं मुल्क में यहूदियुनि जे हिकिड़े मुल्क में तौरात हिकु शक्ल में आहे, ॿिए मुल्क में ॿिए शक्ल में आहे, टे मुल्क में टीं शक्ल में आहे, हुन शक्ल जी ख़बर हुननि खे न आई, हुन मुल्क जी ख़बर हुनखे न आई। आहिनि यहूदी, पंहिंजे मज़हब जी मुकमल मालूमात हुनखे कोन्हे का, हिकिड़ा चवनि था त असां वारे किताब में ही अहकाम आहिनि, ॿिया चवनि था असांखे त ख़बर ई कान्हे। हिकिड़नि खे ख़बर आहे पर पोइ बि लिकाइनि था त मथां मुस्लमाननि असांजा अहकाम हिकु जहिड़ा निकिरनि त पोइ चवनि त तव्हां बि अमल कयो, तंहिंजे करे त बहरहाल इहा आयत तिलावत में बि रहिजी वई। वक़फ़ैना अला आसारिहिम बिईसा इब्न मरियम मुसद्दिक़न लिमा बैन यदैहि मिन अत-तौरात वआतैनाहुल इंजील फीहि हुदन वनूर वमुसद्दिक़न लिमा बैन यदैहि मिन अत-तौरात वहुदन वमौइज़तन लिलमुत्तक़ीन। अल्लाह तबारक व तआला इन आयत सां फरमायो त असां इन्हनि यहूदियुनि जे पोयां उन्हनि जे निशाननि ते ॼण त उन्हनि जे पोयां कदम ब कदम फौरन ॼण असां ईसा मरियम जे पुट खे पैदा फरमायोसीं, मोकिलियोसीं पैगंबर बनाए ऐं माण्हुनि जे रहनुमाईअ जे लाइ उनखे चूंडियोसीं। ईसा अलैहिस्सलाम ख़ुदि मुसद्दिक़न लिमा बैन यदैहि मिन अत-तौरात, यहूदियुनि वटि जेको तौरात हो, ईसा अलैहिस्सलाम पहिरियां त अची करे चयो त बाबा तौरात सचो किताब आहे, अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ खां नाज़िल थियल आहे, मूसा अलैहिस्सलाम जे मथां नाज़िल थियो हो, सचो किताब आहे, उनजी पैरोकारी कयो, उनजी पैरवी कयो, उन ते अमल कयो। माण्हुनि जेकॾहिं हुन में तब्दीली कई आहे त उहा माण्हुनि जे तरफ़ खां तब्दीली जेका आहे उहा ग़लति आहे, जेसि ताईं असुल शक्ल में तौरात आहे उहो सही आहे। माना ईसा अलैहिस्सलाम पैगंबर बणिजी आयो त उन बि तौरात जी तस्दीक़ कई त तौरात सचो किताब आहे। हलंदे वरी अल्लाह तबारक व तआला फरमायो वआतैनाहुल इंजील, असां ईसा अलैहिस्सलाम खे पोइ इंजील ॾिनोसीं, छो त माण्हुनि में जॾहिं मालूमात पई त तौरात असुल शक्ल में मौजूदु कोन्हे, असुल शक्ल में तौरात मौजूदु कोन्हे को, जॾहिं मौजूदु कोन्हे त हाणे माण्हुनि खे कीअं चऊं त बाबा तौरात इहो किताब अल्लाह ताला जो सचो आहे, हिनखे खणी वञी करे इन ते पढ़ी वञी अमल कर, जॾहिं त हुन में रदो बदल थियल आहे। हाणे ज़रूरत महसूस थी, अल्लाह तबारक व तआला फरमायो वआतैनाहुल इंजील फीहि हुदन वनूर, असां ईसा अलैहिस्सलाम खे इंजील किताब नाज़िल करे ॾिनोसीं। इन किताब में हिदायत बि हुई जो गुमराह माण्हुनि खे सही राह ते अचण जो रस्तो ॾेखारे पियो, ऐं बुत परस्तीअ खां ऐं ईसा अलैहिस्सलाम खे टिनि मां टियों या बीबी मरियम खे टिनि मां टियों ख़ुदा मञण वारी जेका तसलीस जी हिकिड़ी रिवायत उन्हनि शुरू कई शिरक जी,
उन खां बचण जो बि ॾिसो हुन में हुयो हिदायत वारो किताब हो। व नूर, अल्लाह तबारक व तआला फरमायो नूर बि अहिड़ी रोशनी हुन में हक़ ऐं सच जी, जो जेको हक़ खे तलब करे अल्लाह तबारक व तआला उनखे सही रस्तो बि ॾेखारे, गुमराहीअ मां निकिरण जी कोशिशि करे अल्लाह तबारक व तआला उनखे हिदायत वारो सिरात मुस्तक़ीम वारो रस्तो बि अता फरमाए। त इंजील जे अंदरि इहे 2 सिफ़तूं बयान कयूं वियूं। 3 सिफ़त व मुसद्दिक़न लिमा बैन यदैहि मिन तौरात, इंजील किताब ख़ुद तौरात जी तस्दीक बि करे त तौरात अल्लाह ताला जो सचो किताब आहे। माण्हुनि मटायो आहे उहो माण्हुनि जे तरफ़ खां उहा ग़लती आहे, बाक़ी जेतिरे खां जो हक़ ऐं सच आयतूं जेके अल्लाह ताला तरफ़ खां नाज़िल थियल आहिनि उहे हक़ आहिनि, सच आहिनि, उनखे मिन आहिनि, उनजे मथां अमल कयो। व हुदन व मौइज़तन लिलमुत्तक़ीन, अल्लाह तबारक व तआला फरमाए थो माण्हुनि जे लाइ इन इंजील में हिदायत बि आहे, नसीहत बि आहे परहेज़गारनि जे लाइ। इहे 4 सिफ़तूं इंजील जे अंदरि अल्लाह तबारक व तआला बयान फरमाए छॾियूं। हूअं त खोड़ ई सिफ़तूं हुयूं, पर हिन आयत सिर्फ़ 4 सिफ़तूं इंजील जूं बयान फरमायूं। हिकिड़ी हुदा जी, त हिदायत वारो किताब हो, गुमराहीअ खां बचाए पियो माण्हुनि खे। ॿियो नूर जी, अहिड़ी रोशनी, अहिड़ो नूर, अहिड़ो इल्मु अथसि जो माण्हू पढ़ंदो वेंदो, बुत परस्तीअ खां बचंदो वेंदो ऐं सही रस्तो मिलंदो वेंदो, सही रस्ते ते हलंदो वेंदो। टियों मुसद्दिक़, तौरात जी तस्दीक बि करे थो। ऐं चौथों, जेको माण्हू ख़ुदा खां डिॼे थो, ख़ुदा जो ख़ौफ़ रखे थो, उन्हनि माण्हुनि जे लाइ अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ खां सिरात मुस्तक़ीम वारो रस्तो बि आहे। इहे 4 सिफ़तूं तौरात जूं बयान कयूं वियूं। पोइ हाणे हिननि आयतुनि जे ज़रिए सां यहूदियुनि खे ॼण त इहो सबक़ मिलियो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में जेके यहूदी आहे, अल्लाह तबारक व तआला उन्हनि सां मुख़ातब थी करे ॼण त फरमाए थो त तव्हां जीअं मूसा अलैहिस्सलाम जा यहूदी पैरोकार हो, मञीदड़ हो, तौरात जा मञीदड़ हो, पोइ ईसा अलैहिस्सलाम बि त असांजो ईअं ई पैगम्बर आहे। ऐं ईसा अलैहिस्सलाम ख़ुदि मूसा अलैहिस्सलाम खे मञे थो, ईसा अलैहिस्सलाम ख़ुदि तव्हांजे तौरात खे मञे थो, त पोइ तव्हांजे मथां बि त लाज़िम आहे त ईसा अलैहिस्सलाम खे मञियो न। या आख़िरी ज़मान मुंहिंजो पैगम्बर मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयो आहे पैगम्बर थी करे, त पोइ तव्हांखे तौरात में बि इंजील में बि नसराननि खे ॿुधायो वियो ऐं ख़ुदि ईसा अलैहिस्सलाम पंहिंजे दौर में नसराननि खे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं बिशारतूं ॾिनियूं। जीअं इंजील जे अंदरि लिखियल हो तीअं ईसा अलैहिस्सलाम ॿुधायो, तीअं वरी हिननि बि ॾिठो पंहिंजे अखियुनि सां। त सबक़ इहो ॾिनो वियो त तव्हां जीअं मूसा अलैहिस्सलाम खे मञो था, ईसा अलैहिस्सलाम खे बि पैगम्बर करे मञो, जीअं ईसा अलैहिस्सलाम बि तव्हांजे पैगम्बर मूसा अलैहिस्सलाम खे मञे थो, तव्हांजे तौरात खे मञे थो, तव्हां बि त हिननि खे मञियो। पर तव्हां हिननि खे नथा मञियो। पोइ यादि रखो, वलियहकुम अहलुल इंजील बिमा अंज़लल्लाहु फीह, अल्लाह से फरमाए थो त इंजील वारा जेके आहिनि नसरानी, इन्हनि खे बि घुर्जे त फ़ैसिलो ईअं कनि जीअं अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे इंजील में मामलात जा फ़ैसिला लिखी करे ॾिना आहिनि। जीअं गुज़िरियल आयतुनि में गुज़िरो त यहूदियुनि चोर जी सज़ा पंहिंजे तरफ़ खां हिकिड़ी मुक़ररु कई, तौरात में ॿी लिखियल हुई, ऐं ज़िना जी सज़ा बि यहूदियुनि हिकिड़ी मुक़ररु कई, तौरात में ॿी लिखियल हुई। अल्लाह ताला इंजील वारनि खे नसराननि खे पारत थो करे त तव्हांजे मथां बि लाज़िम आहे त इंजील किताब जे मुताबिक़ फ़ैसिला कजो। वमन लम यहकुम बिमा अंज़लल्लाह, पोइ जेको न तव्हां मां पंहिंजे मर्ज़ीअ ते हलंदो, तौरात वारे असांजे अहकामनि खे छॾे ॾींदो, फ़ैसिला पंहिंजे मर्ज़ीअ ते कंदो, फौलाइक हुमुल फासिकून, पोइ उहे माण्हू ॾोहारे हूंदा, फासिक हूंदा, फाजिर हूंदा, ज़ालिम सॾिबा। त हिननि ॿिन्हिनि आयतुनि में अल्लाह तबारक व तआला हिक तरफ़ खां यहूदियुनि खे तंबीह कई आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे तव्हां नथा मञियो, हालांकि मुंहिंजो पैगम्बर सभिनी ॿियनि पैगम्बरनि खे मूसा अलैहिस्सलाम खे बि मञे थो। तव्हां क़ुर खे नथा मञियो, हालांकि क़ुर पाक सभिनी किताबनि खे मञे थो। तव्हां ईसा अलैहिस्सलाम खे ऐं हुनजे किताब इंजील खे नथा मञियो, हालांकि उहे त सभिनी खे मञनि था, तव्हां खे मञनि था। पोइ तव्हां बि इहा ज़िद्दियत छो आहे? हिक तरफ़ खां यहूदियुनि खे इहा तंबीह कई वई आहे ऐं ॿिए तरफ़ खां नसराननि खे बि इहो फ़ैसिलो ॾिनो वियो त तव्हां बि यहूदियुनि जहिड़ा न थिजो, तव्हां बि फ़ैसिलो इंजील मुताबिक़ कजो। पर ईंदड़ आयतुनि बयानु थींदो त नसराननि बि इंजील जे अहकामनि खे तब्दील करे छॾियो। उनजो पस मंज़र उलमाए किराम हीअं बयानु कयो आहे त आसमान खां अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ खां त खोड़ सारा सहीफ़ा नाज़िल थियल आहे। सहीफ़ा जेतिरे क़दुरु सहीफ़ो, नंढा नंढा किताब, तक़रीबन 51-52 किताब त आसमान खां नाज़िल थियल आहिनि, नंढा नंढा सहीफ़ा।
वॾा 4 किताब आहिनि वॾा, जिन में तौरात, ज़बूर, इंजील, क़ुरान पाक। बाक़ी नंढा नंढा जिन खे सहीफ़ो चइबो आहे उहे खोड़ सारा आहिनि। पोइ हाणे अल्लाह तबारक व तआला जंहिं बि नबीअ जे मथां जेको आसमानी किताब नाज़िल कयो, उन जे हिफ़ाज़त जो ज़िम्मो उन नबी, उन जे उम्मत, उन क़ौम जे मथां हो त बाबा इन किताब खे महफ़ूज़ कयो, इन खे संभाले रखो, इन जी हिफ़ाज़त बि पाण कयो, इन में काई तब्दीली बि न आणियो, इन जा अहकाम ठहिया ठुकिया आहिनि, बसि तव्हां उन जे मथां रुॻो अमल कंदा वञो बसि। पर उन क़ौम जे माण्हुनि हर दौर में हर नबीअ जे उम्मत जे माण्हुनि कुझु वक़्त ताईं त अमल कयो, पर अॻिते हलंदे हलंदे वरी माण्हुनि फिरंदा विया त तब्दीली कंदा विया, माण्हुनि फेराए छॾियो किताबनि खे। क़ुरान पाक जॾहिं नाज़िल थियो त अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक जे बारे में ख़ुसूसियत सां हिकिड़ो ॿियो हुकुम बयानु फरमायो, फरमाई इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहु लहाफ़िज़ून। क़ुरान पाक खे नाज़िल असां कयो आहे, ॿियनि किताबनि वांगुरु जीअं ॿिया बि असां नाज़िल कयासीं, क़ुरान पाक खे बि असां नाज़िल कयो आहे, पर क़ुरान पाक जे हिफ़ाज़त जो ज़िम्मो बि असां था खणूं। छो त हाणे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पोइ ॿियो को नबी न ईंदो जो वरी इन किताब खे माण्हू मटाए बि छॾनि त पोयां वरी ॿियो नबी अचे त पोइ उनखे वरी ॿियो किताब ॾियूं जेको हिन जे रदो बदल थियल अहकामनि खे सही करे बयानु करे। ॿियो नबी न आहे अचणो त पोइ हाणे हिन किताब जी हिफ़ाज़त बि असांजे हथ में आहे। हाणे सॼी दुनिया खे मोकल आहे क़ुरान पाक खे तब्दील करे ॾेखारनि। जॾहिं अल्लाह तबारक व तआला हिफ़ाज़त जो ज़िम्मो खयों आहे त पोइ क़ुरान पाक क़यामत ताईं पंहिंजे असुल शक्ल में रहंदो। तॾहिं अल्लाह तबारक व तआला यहूदनि खे बि बाख़बर कयो त क़ुरान पाक त तव्हांजे तौरात वारी तालीम बि ॾिए थो, क़ुरान पाक नसराननि वारे इंजील जी बि तालीम ॾिए थो, पोइ तव्हांखे क़ुरान पाक खां ऐं मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां आख़िर हसद आहे त छाजे करे आहे? दुनियावी लालच जे करे, पंहिंजे उहिदे मनसब जे करे ऐं पंहिंजे गर्ज़ दुनियावी पैसनि ॾोकड़नि जे करे। छा तव्हांजी इज़त घटिजी वेंदी जेकॾहिं क़ुरान पाक खे मञींदव या मुंहिंजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी कंदव त इहे तंबीहाती बयान कया विया। इन मां हिकु तरफ़ खां ॾिठोसीं त नसराननि ऐं यहूदनि खे तंबी आहे, पर गहरीअ नज़र सां जॾहिं ॾिठोसीं त अल्लाह तबारक व तआला उम्मत मुहम्मदीअ खे बि हिकिड़ो वॾो सबक़ ॾिए थो त जंहिं माण्हूअ जी दुनिया में जेतिरी बि इज़त आहे ऐं उहो इज़तदार माण्हू दुनियावी सबबनि जे करे आहे, कंहिं वटि दौलत आहे इन जे करे इज़त आहे, कंहिं वटि बाग़ात ज़मीनूं आहिनि इन जे करे इज़त आहे, कंहिं वटि वॾो उहिदो, वॾो मनसब, वॾो रुतबो आहे उन जे करे इज़त आहे, कंहिं वटि वॾी कुर्सी आहे, मुल्क जो सरबराह आहे इन जे करे इज़त आहे। इन्हनि जे लाइ बि साॻियो पैगाम आहे, जेकॾहिं तव्हां क़ुरान पाक जे तालीम जे मातहत थींदव त तव्हांजी इज़त खोटंदी कोन। क़ुरान पाक तव्हांजे हिन कुर्सीअ खे बि सही माना में संभालण जो तरीक़ो ॿुधाईंदो। तव्हांजे इज़त, तव्हांजे मनसब, तव्हांजे रुतबे, तव्हांजे माल, तव्हांजे इज़तुनि जी हिफ़ाज़त जो क़ुरान पाक सबक़ तव्हांखे सेखारींदो। त क़ुरान पाक जे इताअत में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इताअत में यानी इस्लामी ज़िंदगी अख़्तियार करण में केॾो बि दुनियावी इज़तदार माण्हू हूंदे अञा हुनजी इज़त वधंदी, खुटंदी कान। तॾहिं त सहाबा किराम जे बारे में ईंदो आहे त हज़रत उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु जॾहिं यमन जे शाम जे सफ़र ते निकितो हज़रत अबू उबैदा बिन जर्राह जे दावत ते त हिकिड़े बाने खे ग़ुलाम खे पाण सां गॾु खयो हुयईं। पोइ सफ़र कयूं ईअं त सफ़र लंबो हो, ॿई हिक ई वक़्तु सवारीअ ते सवार न पिया थी सघनि। हिननि वारा ठाहिया त बाबा हिकिड़ो किलोमीटर तूं सवार थी त मां तुंहिंजी महार पकड़ियां, ॿियो किलोमीटर वरी मां सवार थियां त तूं पुठ जी महार पकड़िजां। ईअं इत्तेफ़ाक़ सां जॾहिं अची करे पंहिंजे मेज़बान वटि पहुता, हज़रत अबू उबैदा बिन जर्राह रज़ी अल्लाह तआला अन्हु वटि पहुता त उन वक़्तु हज़रत अबू उबैदा बिन जर्राह थोरो अॻिते थी करे चवणु लॻो, पहुची करे त साईं हे सॼे मुल्क जा वॾा वॾा ऑफिसर, वॾो वॾो हुक्मरान तबिक़ो इस्तक़बाल में बीठो आहे, तव्हां छा था कयो? घोड़े जी उठ जी महार पकड़ियूं पिया, तव्हां सवार था चओ न घटि में घटि। त फौरन जवाब इहो ॾिनई त अबू उबैदा हीअ जेका उमिरि जो नालो ऐं उमिरि जी इज़त आहे इहा उमिरि खे पीउ ॾाॾे जे तरफ़ खां कान मिली आहे, इस्लाम जे करे उमिरि जी इहा इज़त आहे। इस्लाम इहो ई थो सेखारे त हर कंहिंखे पंहिंजो हक़ु मिले। पोइ हिन माने जो अॼु हक़ु आहे इहो त हीउ पंहिंजो उहो सफ़र चढ़ी करे सवार करे मुंहिंजे लाइ बि महार खां वठणु इहो मुंहिंजे हिसे में आहे। पोइ मुंहिंजे महार वठण खां न मुंहिंजी इज़त घटिजी वेंदी, मां अॻ में बि उमिरि हुअसि, हाणे बि उमिरि आहे, उते पहुचंदुमि त बि उमिरि ई रहंदुसि। त इस्लाम में जेका इंसान जी इज़त आहे इहा हुन साहिबनि सगुरनि पंहिंजी सुञाती
पर अफ़सोस असां चवंदा आहियूं त असांजी हेॾी वॾी हैसियत ऐं दौलत आहे कि मुला मौलवी या नमाज़ या क़ुर या इन्हनि शयुनि खे वठण सां असांजी थोरी हद तक इज़त थी पवंदी, किरी पवंदी। क़ुर पाक जो हीअ आयतूं सेखारनि थियूं त यहूदियुनि ऐं नसराननि खे तौरात ऐं इंजील जे पोइ लॻनि खे इहो जॾहिं सबक़ मिले थो त तव्हां क़ुर जी ताबेदारी कयो, मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी कयो, त तव्हां मुंहिंजे महबूब जा जेके उम्मती आहियो, तव्हां दौलतमंद दुनिया जे वॾनि रुतबनि ऐं मनसबनि जा साहिब छो न हुजो, तव्हांजी बि इस्लाम जे अंदरि इज़त आहे। इस्लाम जी ताबेदारी में सुहिणे अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी में तव्हांजी इज़त रखियल आहे। जे इहो रस्तो छॾे वियो त पोइ तव्हां बि तबाह ऐं बर्बाद थींदव अॻियनि क़ौमुनि वांगुरु। अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे क़ुर पाक ऐं इस्लाम जो सही माना में रस्तो नसीब फरमाए, सिरात मुस्तक़ीम वारे रस्ते ते हलाए। अल्लाह तबारक व तआला दुनिया ऐं आख़िरत में पंहिंजूं कामयाबियूं कामरानूं नसीब फरमाए, ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।